मां ज़ुल्फ़िकार जूनियर खे ॿुधायो त बचपन असांजो हिते गुज़रियो आहे। 67 में जॾहिं पीपल्स पार्टी वजूद में आई त ग़ुलाम सवा ख़ान जतोई 8 नेशनल असेंबली जे सिटिंग मेंबर्स मां हो, जंहिं अयूब ख़ान खे छॾे भुट्टे साहिब सां शमूलियत इख़्तियार कई 67 में। त मुंहिंजी उमिरि 9 साल हुई, पर मां 9 सालनि खां वठी 82 ताईं घणो वियुसि उते सतर क्लिफ्टन वाले साहब सां गॾु। उन खां पोइ हाणे वियुसि त वाक़ई फातिमा भुट्टो बि आई आहे, ज़ुल्फ़िकार बि जूनियर आहे। असल वारिस भुट्टे साहिब जा तो आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला मां सम्झां थो त सिंध जी अवाम बि इहा ॻाल्हि सम्झे थी ऐं असल वारिसनि खे उन्हनि जो हक़ ज़रूरु मिलंदो इंशा अल्लाह। मां पहिरां त राशिद मोहम्मद साहब जो शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि मूंखे एॾो क़ाबिल सम्झो जो मूंखे दावत ॾिनऊं। वाक़ई JUI मां सम्झां थो तमामु हिकिड़ी मुंज़िम पार्टी आहे ऐं JUI जा कारकुन जेके आहिनि उहे बि मुंज़िम आहिनि, मुहतरिक आहिनि ऐं हू उन्हनि जे कारकुननि ऐं लीडरनि जे ख़िलाफ़ु जेको बि केस था थियनि उहो पोइ वरी उनखे रजिस्ट था कनि, रस्तनि ते रजिस्ट था कनि। तंहिंजे करे पूरे पाकिस्तान में JUI जे कारकुन ऐं लीडरनि खे गिरफ़्तार करण ते हर हुकूमत लहराए ज़रूरु थी। ॾिसो, असांजे जेका सिंध जी कचे जी सूरत हाल आहे, 6 लखनि खां पोइ सॼो कचो ॿुॾी वेंदो आहे। बंदनि खे ख़तरो थींदो आहे वञी 7 लख क्यूसेक खां मथे अगरि गुॾो हुजे त शुक्र आहे 6 लखनि खां हेठि ई गुॾो पास थियो आहे। त मां सम्झां थो शायदि बंदनि खे ख़तरो न थिए, बाक़ी कचो त 5 लखनि ते 6 लखनि ते वधंदो रहंदो आहे, हमेशह वधंदो रहंदो आहे। मां सियासत कई आहे नज़रियाती। मुंहिंजी सियासत न लेफ़्ट जी सियासत आहे न राइट जी सियासत आहे, मुंहिंजी मिडल ऑफ द रोड सियासत आहे। मिडल ऑफ रोड जंहिंमें अवाम जी भलाई हुजे, जंहिंमें हिकिड़ी वेलफेयर स्टेट हुजे, जंहिंमें ग़रीबनि जे हक़ूक़ जो तहफ़ुज़ कयो वञे, जंहिंमें कंहिंसां का ज़्यादती न थिए, जंहिंमें रिश्वत जो जेको बाज़ार गरम आहे उन जो ख़ात्मो